नाज़रीन, सेवण में बेदर्दी सां क़त्ल कयल नीगर के क़त्ल ख़िलाफ़ शहरन पारां एहतजाज कयो वियो आहे। शहरन आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सां हिन रीति वीचार वंडिया आहिनि। CRC दादू के तरफां जो एहतजाज है जो सेवण के अंदर मदरसे के अंदर अब्दुल करीम बबर के इंतहाई बेदर्दी और तशद्दुद से जो कत्ल किया है, जैमें उन जूं ॿ बाहूं ॿ जंगूं भी भगल आहिनि। त असीं घुर कयूं था त इंसाफ़ जो जेके भी तकाज़ाऊं आहिनि उहे पूरियूं थियण खपनि ऐं उन में जेके भी मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे कानून के कटहरे में आंदो वञे। असीं चाहियूं था त अहिड़ो मैकेनिज़म ऐं कानून जोड़ियल हुजे जो माण्हुनि खे एॾी तकलीफ़ न अचे ऐं के ख़ुदा न ख़ासा कंहिंसां को वाक़ियो थो थिए त कानून पाण मुरादो नोटिस वठी उन सभिनी मामलनि खे अॻिते आणे। ही जेको 3 ॾींहंनि खां वाक़ियो सिंध जे मीडिया ते सिंध जे शऊर जे आॾो आयो आहे। अब्दुल करीम बबर जो जंहिं तरीक़े सां वहशत सां बर्बरियत सां क़त्ल थियो आहे, इन पूरे समाज खे लोॾे छॾियो आहे। रियासत पंहिंजे हिसाब सां चवे पई त असां क़ातिलनि ताईं पहुता आहियूं, पर हाणे हिन शइ खे थोरो अॻिते वधी ॾिसणु खपे त भई ही समाज असांजो वञे काॾे थो। सर असां मुतालबो कंदासीं त हिन मुजरिम जेके आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण लाइ जल्द खां जल्द जेका असां JIT मुक़ररु करे ऐं तफ़्तीश करे उनखे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। ॿियो अफ़सोस सां चवणो थो पवे त हिकिड़ा वालिदैन जिन जी ख़्वाहिश हुई त असांजो बचिड़ो दीनी तइलीम हासिलु करे हिकिड़ो आलिम थिए ऐं दीन इस्लाम जी जेका ख़िदमत करे, हाणे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा वाक़िया उनखे बेदर्दी सां क़त्ल कयो वेंदो त कहिड़ा वालिदैन चाहींदा त असां दीनी तइलीम जेको आहे ॿारनि खे ॾियारियूं ऐं मदरसनि में